असांजा पुट इहो अकबर ख़ान असांजे पुटनि खे कुही छॾींदो पचाए खाए छॾींदो तोखे का परवाह ई कान्हे ही त हाजा पुट ॾिठई हाणे हाणे तो वापारी ॾिठा हाणे त बसि न यार बाबा उते हुजी आहे न त ख़बर पई आहे जेॾी महिल कावड़िया अचनि पा सटको ॾींहुं हलिया पा वञनि हूंदा तो त दिलि में दुआऊं घुरियूं हूंदियूं त हिननि जा ला शहीदा पर अलाह साईं असांखे ज़िंदगी ॾिनी अरे तव्हां सां वरी मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे जो मां तव्हांजे मौत लाइ दुआऊं घुरंदुसि फुफड़ मूं वरी कहिड़ी तुंहिंजी दिलि सां न ठरियल आहे छॾियो बाबा ने रुंडे खे हिन सां जेतिरो ॻाल्हाईंदो ओतिरी ॾियारी हणंदो वणे तारा घोल तारा हिन भागे तारे घर मां ॿाहिरि कढो तॾहिं वञी अमन थींदो अचे सभिनी मूंखे छीछाड़ियो आहे कुझु पंहिंजो पाण में बि त वात विड़ायो न बाबा ही सभु हिकु पासे आहिनि तूं अकेलो पोइ बि कंहिंखे वारो ई कोन थो ॾी सभिनीनि सां पूरो लॻो पियो आहीं पकी रहियल आहीं तूं तो बचे मुंहिंजे ॾाड़ीअ में हथु विधो हाणे त भला अंदरि खणी ॾा शेरल मुराद पुट मां ॿाहिरि थो हलां उते अचे हवाले ॾिजो बाक़ी हिते ही रूंडो गोर पट भला ॻाल्हाइण ई कोन ईंदो असांखे अरे ॿाहिरि छो बाबा दादा पंहिंजे पुटनि खे वठी लॾो पटियो वञी पंहिंजो घर वसायो न अचे मुंहिंजे सीने ते सोढ़ कई अथव मूं त रहियल न तुंहिंजे मथां को बार कोन्हनि के जो सीने में साड़ थी चई इहो जो चंपो ठोके त खट में हली वञी हाथ इसने थक जो महिमान कोने को चुप करे वे रूंडा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।